साईं मुंहिंजा बादशाहनि जो बादशाह तरपाक पाण आहे। पर तंहिं कंहिं मुल्क ते हिकिड़ो बादशाह हो जेको हुकूमत कंदो हो। हुन जे हथ हेठि ॿिया बि केतिरा ई नंढा नंढा मुल्क हुआ जंहिंजा हाकिम हुन वटि ॾन भरींदा हुआ। से मुंहिंजा बादशाहनि वटि खज़ाने जी भला कमी कहिड़ी? बादशाह वटि खज़ाने जी का बि कमी कान हुई। रुगो संदसि पलंग जे पायनि हेठां 4 सोनू सिरूं रखियल हूंदियूं हुयूं। हिकिड़े भेरे ईअं थियो जो बादशाह ऐलान कयो त को बि चोर जेकॾहिं मुंहिंजे पलंग जे पायनि हेठां रखियल 4 ई सोनू सिरूं चुराए वेंदो त खेसि उन्हनि सिरनि सां गॾु न फ़क़ति अधु बादशाही ऐं पंहिंजी वॾ धीउ जो संग पुण ॾींदुसि, पर उन सां गॾोगॾु संदन मुल्क तां ॾन पुण माफ़ कयो वेंदो। सी बादशाह जो ऐलान थियो। ऐलान ॿुधण शर्त ॾन भरींदड़ मुल्कनि सोननि सिरनि खे चुराइण जे लाइ पंहिंजी पंहिंजी कोशिश में लॻी विया। ॾिठऊं त भला ॾन भरींदा आहियूं, उन मां बि जिंद छुटंदी, माल मिल्कियत बि मिलंदो ऐं नौजवान छोकिरी बि मिलंदी। पर तंहिं मंझान को बि कामयाबु न थी सघियो। घणी ॾन भरींदड़ मुल्कनि कोशिशि कई पर कामयाबु न थी सघिया। सिब जा ॻाल्हि था कनि त उन ई बादशाह जे उत्तर तरफ़ वारे मुल्क जो बादशाह पुन हुनजो ॾन भरींदो हो। तंहिंखे हिकु ॾींहुं वेठे वेठे ख़्यालु आयो। उन खे वेठे वेठे ख़्यालु थियो त छो न आउं बि खणी कोशिशि करियां। पोइ त वज़ीर सां सलाह करे पंहिंजे मुल्क जे हिकु आड़ा चोर खे घुराए खेसि सोननि सिरनि आणण लाइ रवानो कयाईं। से मुंहिंजा हीउ चोर पंहिंजे दिलि में रिथूं रिथींदो, हकलींदो, हलंदो, काईंदो हिकिड़े ॾींहुं अची उन शहर में पहुतो। अची जो उन शहर में पहुतो, ॾींहं जो बाक़ी हिसो कंहिं कुंड पासे में गुज़ारे राति जो लकाव। जॾहिं लोक लकाव सुते खां पोइ हीअ हमरा अची महिलात खे वेझो पियो। लोक लका सुम्ही पियो, यमराज अची महिलात खे वेझो पियो। छा ॾिसे त महिलात ते सख़्तु पहिरो लॻो बीठो आहे। तीअं बादशाह जो महिलात को मिड़ई थोरो हूंदो, सख़्तु पहिरो बीठो आहे। चौकीदारनि जूं टोलियूं हथियार पवार खयो चौधारी पियूं चकर हणनि। से हीअ जो हाल ॾिठाई त मुड़ुसु माठ में अची वियो। पर पोइ यकदमि ई ख़्यालु आयसि त हिकु टोली जे वञण ऐं ॿिए टोले जे अचण जे विच में जेको वक़्तु हूंदो आहे उन ई में ई कुझु करणु घुरिजे। जी साईं, गाॾा ऑनर पेश ईंदो आहे ऐं ख़ासि ॾियारनि ते सिक्योरिटी जा टोला चेंज थींदा आहिनि या मोकल जे टाइम ते, त हिन ॾिठो त हिकु टोलो वेंदो ॿियो ईंदो, इन विच में धकु वठिजे। सो साईं इहो इरादो करे हिकिड़े कुंड में ठपी हणी वेही रहियो, लिक छुप करे लिकी वेही रहियो। से मुंहिंजा अञा हिकु टोले हिन वटां उकरी मस थिए वियो त हिन वठी महिला जे भित ते बांबड़ा पाइणु शुरू कया। उते ताईं हिकु टोलो हिन जे परपासे खां उकरियो त हिन वठी महिला जे भित ते बांबड़ा पाइणु शुरू कया ऐं ॿिए टोले जे पहुचण खां अॻु में ई खैरन सां वञी भित जे हुन पासे पहुतो। बसि साईं, बसि पोइ त बेहोनू थी महिलात में घिड़ी वियो। छा ॾिसे त आज जे हिकु जड़ेदार पलंग ते बादशाह सुतो पियो आहे ऐं 4 ई सोनू सिरूं सही सलामत पायनि हेठां रखियूं आहिनि। हिन ताईं पहिरियां त अटकल करे पलंग जे हेठि घिड़ी वियो ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते 4 ई सिरूं पायनि हेठां कढी चेल मां कपिड़ो छोड़ियो, हुन में ॿधी, पोइ पेर वापसि ॾियो। पलंग हेठि ताईं घिड़ी वियो, चालाकी सां 4 ई सिरूं आहिस्ते आहिस्ते कढियाई ऐं पंहिंजे चेल सां कपिड़ो जेको हो उन में ॿधी करे पोइ पेर वापसि निकिरण जी कयईं। ॾाढी साईं ख़बरदारी सां भित ते चढ़ियो, अञा ॿिए पासे लथो ई मस त चौकीदार ॾिसी वरितसि। से अञा लथो ई मस, अञा ताईं ॿिए पासे लथो ई मस त चौकीदार ॾिसी वरितसि। सोनियूं सिरूं बि चेल मां ॿधल हुअसि, सो उन्हनि जे ॿार खां डोड़ी बि न पिए सघियो। आख़िरकार हिननि पकिड़े वरितसि। चौकीदार पकिड़े वरितसि, पकिड़े वञी जेल में हयूंसि। सुबुह जो कोटवाल सॼी हक़ीक़त वञी बादशाह सां कई, जंहिं ते बादशाह हुकुम कयो त उन ई चोर खे फांसी ते चाढ़ियो वञे ऐं संदन मुल्क जे हाकिम ॾांहुं अहिड़ो इतलाउ मोकिलियो वञे। होॾां से चोर वारे मुल्क जो बादशाह बि उन ई ओसीड़े में वेठो हो त
कॾहिं थो चोर सिरण समेत वापसि अचे त ओचितो कोटवाल बादशाह जो पैगाम खणी अॻियां अची रखियसि। तंहिं पैगाम खोले पढ़ियईं, पढ़ण शर्त बाहि थी वियो ऐं वज़ीर खे हुकुम कयईं त उन चोर जो ज़ाल खे हिकदमि हाज़ुर कयो वञे। हाकारिया हुकुम मिलंदे ई भॻा ऐं बिना देर जे चोर जी ज़ाल खे पुट समेत आणे हाज़ुर कयऊं। बादशाह चोर जे ज़ाल खे संदसि मुड़ुस जे पकड़िजी पवण ऐं फांसी ते चढ़ण जी ख़बर ॿुधाई ऐं चयो त हाणे पंहिंजे पुट खे असांजे हवाले कर त खेसि सेखारे ठाहे पीउ जे बदिले वठण लाइ मोकिलियूं। माई साईं उहा ॻाल्हि ॿुधी पंहिंजो पुटु बादशाह जे हवाले करे घर मोटी आई। बादशाह खे इन छोकिरे जूं अछियाकियूं ॾाढियूं पसंदि आयूं ऐं खेसि चोरी चकारी जे अटकलनि सिखण लाइ हिकु ॿिए नामियारे चोर जे हवाले करे छॾियईं। घटि वक़्त ताईं हीउ छोकिरो उन ई चोर सां गॾु चोरियूं ऐं ठगियूं कंदो रहियो। नेठि जॾहिं उन ई चोर ॾिठो त हाणे हीउ छोकिरो हिन धंधे में भड़ थी वियो आहे, तॾहिं वापसि आणे बादशाह जे अॻियां कयईं। वापसि हाणे बादशाह जे अॻियां हाज़ुर कयईं। बादशाह छोकिरे जी अखियुनि में हाणोकी हालतुनि खे चकासे मुर्की वज़ीर खे चयो त सभ खां पहिरीं आज़माइश ज़रूरी आहे। ईअं न थिए जो हीउ बि छोकिरो बि वञी पिण सां गॾु सज़ा भोॻे। वज़ीर हुकुम मिलण शर्त छोकिरे समेत घर आयो ऐं खेसि हथीको करे वापसि अची दरबार में हाज़ुर थियो। दरबार ख़तमु थियण बैदि बादशाह खे अर्ज़ु कयईं त अॼु साईं पंहिंजी मुंडी कंहिं होशियार सिपाही खे पाराए महिलात वारे बाग़ में सुम्हण जो हुकुम कनि। सुबुह जो जेकॾहिं उहा साॻी मुंडी छोकिरे खां मिली चइबो त छोकिरो हाणे तयारु आहे। बादशाह खे उहा तजवीज़ पसंदि आई। राति थियण ते पंहिंजी मुंडी हिकु होशियार सिपा सालार खे पाराए खेसि महिलात वारे बाग़ में सुम्हण जो हुकुम ॾिनई ऐं उन सां गॾु ताक़ीद पिणु कयईं त जेकॾहिं उहा मुंडी चोराइजी वई त खेसि फांसी ते चाढ़ियो वेंदो। होॾां थी वज़ीर बि सॼी ॻाल्हि छोकिरे खे सम्झाए छॾी ऐं पाण वञी आरामी थियो। वज़ीर सुबुह जो निंड मां सुजाॻ थींदे ई जां खणी ॾिसे त छोकिरो गहरी निंड में सुतो पियो आहे ऐं बादशाह वारी मुंडी संदसि चींच में पई आहे। ख़ैर दरबार जो वक़्तु थियो। वज़ीर बि छोकिरे खे साण करे अची उते पहुतो। बादशाह छोकिरे जी चीच में मुंडी ॾिसी ख़ुशि थियो ऐं वज़ीर खे चयईं त इहा मुंडी असां वटि अमानत रहंदी। जेकॾहिं हीउ छोकिरो कामयाबु थी आयो त खेसि इनाम में ॾींदासीं। ईअं चई छोकिरे जी ॿांह वरी हिकु ॿिए वज़ीर जे हवाले करे सॼी ॻाल्हि सम्झाए छॾियईंसि। ॿिए ॾींहं खां हिन छोकिरे खे ॾाढियूं सख़्तियूं ॾेई पको करे छॾियाऊं। आख़िरकार जॾहिं बादशाह खे पक थी तॾहिं खेसि सामान सड़ो ॾेई वॾे बादशाह जे मुल्क ॾांहुं रवानो कयईं। छोकिरो त सामान समेत काईंदो अकलींदो थोरी घणे ॾींहं अची उन ई बादशाही में पहुतो। पोइ त उते यकदमि वेस बदिलाए हिकु अमीरज़ादो बणिजी शहर में अंदरि घिड़ियो। ऐं शहर जे हिकु वॾे सराह में अमीराणे ठाठ सां रहणु लॻो। ॾींहं ॿिनि में शहर मालात ऐं पहिरेदारनि जी चकास रखी हिकु राति काठ जूं सिरूं चेल सां ॿधी सही संभरी महिलात ॾांहुं रुख कयईं। पहिरेदारनि खां लिकंदो छुपंदो साॻी पीउ वारी अटकल सां भित ते टिपी वञी अंदरि पहुतो ऐं हेॾां होॾां निहारे महिलात में अंदरि घिड़ी वियो। छा ॾिसे त बादशाह सुतो पियो आहे ऐं सिरूं साॻी मागनि ते रखियूं आहिनि। पोइ त आहिस्ते आहिस्ते करे पलंग हेठि घिड़ी वियो ऐं चेल मां काठ वारियूं सिरूं छोड़े लॻी वियो कम खे। छा कयईं जो पलंग जो हिकिड़ो पायो थोरो मथबरो खणी पेर जी धिके सां सोने जी सिर कढी उन जे बदिरां काठ जी सिर रखी थी छॾियईं। अहिड़े तरह सां चारई सोनियूं सिरूं कढी साॻी तरह चेल सां ॿधी उथी पंधु पियो। ॿाहिरां दीवार टिपी उन पासे आयो हेॾां होॾां निहारियईं त वठी लूह कयईं। क़िस्मत ज़ोर हुयसि जो कंहिंजी बि नज़र मथसि कान पई। हीउ मुड़ुस बि वॼु ॾिसी किथे वेठो कोन ऐं हिक ई साई में कई मेल पंधु करे निकिरी आयो। होॾां वरी बादशाह जो नजूमी ओचितो सुजाॻ थी पियो। पोथी पटी जां खणी ॾिसे त सिरूं ठहनि ई कोन। सहकंदो अची महिलात ताईं पहुतो।
उन घोड़ ते बादशाह बि जागी पियो। ॾिसे खणी त सिरूं आहिनि ई कोन। सम्झाईं इहो घोड़ चोर पकड़ण जो आहे। पर पोइ पक मिलियसि त चोर भॼी वियो ऐं इहो ग़म सां नजूमी मचायो आहे। बसि पोइ सुवार तयारु थी विया। नजूमी जे ॾस ते अञा घड़ी कान गुज़री त सटींदा डोड़ंदा वञी चोर ताईं पहुता। छा ॾिसनि त हिकु नौजवान सिरूं हथनि हड़ में ॿधल कंध हेठि ॾियो बालम थियो सुतो पियो आहे। ॾाढा ख़ुशि थिया। छोकिरे खे जाॻाइण जी कोशिशि कनि त जाॻे ई न। नेठि पक कयूं छोकिरो मुंहुं हलाए। उते नजूमी किताब खोले चयो छोकिरो मोल न आहे पर मकर कयो अथसि। घणी रीड़ पीड़ खां पोइ आख़िर नजूमी चयो त हिन खे घोड़े सां ॿधे घेलियो त अञा अछा कारा पधरा थी पवंदा। सिपाहियुनि लाचार ईअं बि कयो पर को बि खड़तेल न निकितो। तंहिं ते सिपाही नजूमी खे चयो त छोकिरो मोल आहे ऐं महत खे एॾी तकलीफ़ ॾियणु ठीकु न आहे। छॾियो त संदसि कफन दफन जो बंदोबस्तु करियूं। पर नजूमी इहा ॻाल्हि मञे ई न। आख़िरकार फ़ैसिलो बीठो त हिन खे बादशाह वटि खणी था हलूं। पोइ जीअं बादशाह चयो तीअं कबो। इहा सलाह सभिनी खे वणी। से हकलींदा हलींदा अची बादशाह वटि पहुता। बादशाह सॼी ॻाल्हि ॿुधी हुकमनो त हिन जे बदन ते ततल तेल जा छंडा हणजनि त जीअरे मोल जी झटि में ख़बर पइजी वेंदी। ख़ैर ईअं बि कयो वियो पर छोकिरो जीअं जो तीअं पियो हो। तंहिं ते बादशाह चयो छोकिरो वाक़ई मुअल आहे। हिन जे कफन दफन जो बंदोबस्तु थियणु घुरिजे। उते नजूमी घोड़ा खोड़े अर्ज़ु कयो त साईं जींदा क़िबला छोकिरो जीअरो आहे ऐं खेसि उथारे विहारींदुसि। पर साईं जिन वाइदो कनि त खेसि गिरफ़्तार न कंदा ऐं ऐलान मूजिबि इनाम ऐं वॾी धीउ जो संग बि खेसि ॾींदा। बादशाह वाइदो कयो ऐं चयो जेकॾहिं हीउ मयत जहिड़ो थी पियो त बेशक ईअं कंदुसि छो त हीउ छोकिरो सिरण खणणु ऐं असांखे भूख मराइण में कामयाबु थियो आहे। बादशाह अञा इहे लफ़्ज़ चई बसी मस कयो छोकिरो टिप ॾेई उथी वेही रहियो। सभु दरबारी वाइड़ा थी विया ऐं छोकिरे खे आफ़रीन ॾियणु लॻा। ॿिए ॾींहुं बादशाह अंजाम मूजिबि शहज़ादी जी शादी चोर छोकिरे सां कराई। थोरनि घणनि ॾींहंनि बाद पंहिंजो समूरो खज़ानो ऐं हुकूमत नाठी खे ॾेई छॾियईं ऐं पाण वञी इबादत में ख़ुदा जी इबादत में गुज़ारणु लॻो। ऐं गॾोगॾु उन बादशाह जे मुल्क तां ॾंड बि माफ़ु कयईं जंहिं हीउ छोकिरो मोकिलियो हो। त उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन खे सम्झो वधीक कहाणियूं खे सभु ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।